सेक्रेटरी एजुकेशन थी रहियो आहे। मां सिंध जो सीनियर नायब सदर हुउसि। अचानक मुंहिंजो सिंध सेक्रेटरी मां कराची पंहिंजे कम सां रहियल हुजां, राति जो मूंखे उन वक़्त जे सदर मोहतरम साईं रफ़ीक गरवार फ़ोन कई त मिठीअ जे 193 उस्तादनि खे PTOA साहब सस्पेंड करे उन जो हेड क्वार्टर सेक्रेटरी मुक़ररु कयो आहे ऐं काफ़ी उस्ताद निकिरी आया आहिनि। तूं कराची मां सुभाणे उस्तादनि जी वाह कजांइ। मां उते वियुसि त थर जा सादा माण्हू, मां गणती जंहिंमहिल कई उस्तादनि जी गणप शुरू कई त 156 प्राइमरी उस्ताद सिंध सेक्रेटरी पहुची चुका। जीअं मां दाख़िल थियुसि उस्तादनि सां मिलियुसि त PTO साहब जी ऑफिस मां निकितो पियो वियो त मां पोइ सर कयोमांसि PTO साहब हैरान थी त मूंखे ज़रदारी बि वाक़िया की कंदा त मूंखे ज़रदारी बि सॾना ई कंदो ऐं उन ॾींहुं PTO सां मुंहिंजी मुलाक़ात अॻम बि थियूं। माना 1 to 1 तारफ़ उन ॾींहुं ते ॾाकण तां हिकिड़ो पेर लाथई मुंहिंजे जंहिंमहिल आवाज़ पल ते वियुसि त पोइ ते करे हीअं पेर मोड़े ऐं सिकंदर जेको ई वाइस प्रेसिडेंट आहे प्राइमरी टीचर एसोसिएशन जो, तव्हां मिठीअ जा उस्ताद घुराया आहिनि। उन दौर में आपघाती बम हमला बि जाम थिया। मां चयो मुंहिंजे उस्तादनि खे राय ॾियो बि त कोई बंदोबस्तु कोन्हे, फुटपाथनि ते राति जो पवंदा। जेकॾहिं को बि मुंहिंजे प्राइमरी उस्ताद खे नुक़सानु थियो त उहो तव्हांजी लिखीअ हूंदो। उन महिल ॾाकण तां बीठे मुजाहिद हुर ईडियो हुयो, उनखे फ़ोन कयईं त हिन उस्तादनि जो मां हितां हेड क्वार्टर ख़तमु थो कयां, इहो तव्हां वटि उते हूंदा पोइ तव्हां इहो शइ कयो। वरी सुबुह जो मां उस्ताद खे तव्हां रही पओ, तव्हां 193 उस्ताद आहिनि, सुबुह 30-35 उस्ताद होॾे वञनि, जे हेड क्वार्टर ख़तमु करे थो त ठीकु आहे, त सुभाणे पाण वरी हिते कंदमि। हाल सारो उन 150 उस्तादनि जी गाड़ न तोड़ां, हाल सारो उते ख़िदमत कई। ॿिए ॾींहं ते मां उते पहुतुसि त PTO साहब ऑफिस वेठो, मां पर्ची मोकिलीमांसि। मां उन महिल घुराई कि कल्ह जो मसइलो हल कयो आहे, मुंहिंजे टके जो मसइलो हल न आहे थियो। हिन महिल ताईं मुजाहिद हुर उन उस्तादनि जो हेड क्वार्टर जेको हेॾे मुक़ररु कयो तव्हां लिबानी उहो ख़तमु न आहे कयो। मूंखे चवंदा हाणे ख़तमु करायां थो, तव्हां फाइल जवार वठी एसो वटि जमो करायो जेके हिते खणी आया। मां फाइल जमो कराइण खां वेठुसि त मूंखे PTO पंहिंजी मोबाइल ते फ़ोन कयो कि जेतिरो ई किथे आहियां, मां अब्दुल जब्बार भट्टी वटि वेठो आहियां एसो वटि, कि 2 मिंट उस्तादनि खे पासे करे त मां ॿाहिरि निकिरी वञा। मां चयो हेॾो सफ़ा मिलंदो आहे, उस्तादनि खे पासे कर मां ॿाहिरि निकिरी वञा। अञा वीडियो क्लिप पयूं आहिनि, ॾाकण में बीठा उस्तादनि खे पासे कर मां ॿाहिरि निकिरी वञा। मां आयुसि उते हिन को ऐलान करायो त तव्हांजो जेको हेड क्वार्टर मां हिते मुक़ररु कयो उहो हेड क्वार्टर सां तव्हांजो होॾे वापसि कयो आहे। ऐं फाइल जमो कराइण जे लाइ उहो बि चए जेको डिप्टी सेक्रेटरी वे पैसो वे, मां जेको PTO जो ज़िले जो सदर वेंदो उतां जो जेको आहे हामिद समूह मुंहिंजो तंज़ीमी तौर ते मुखालिफ़ हो, पर PTO जो ज़िले सदर हो। हितां डिप्टी सेक्रेटरी वेठो, हितां एसओ वेठो, हितां PTO जो ज़िले सदर खे अॻ में फाइल ज़िले सदर खे पिया मिलनि, ज़िले सदर चेक करे हुनखे फाइल पियो ॾिए। त असां हमेशह उस्तादनि जे मसइलनि जे हल लाइ भली केॾी बि ताक़तवर कामूरा छो न हुजनि, उन सां हमेशह मुआद वठंदा आहियूं। भौतिकीअ जे उस्तादनि जे टाइम स्केल जो मसइलो हुजे, टाइम स्केल जी हिकिड़ी नोटिफिकेशन निकिती 2014-15 में, उन जी वरी क्लियरिफिकेशन निकिती देर सां। उन में वियो त उहे प्राइमरी उस्ताद जेके डेट ऑफ अपॉइंटमेंट खां वठी ऐं उहे ट्रेंड आहिनि, उन्हनि खे टाइम स्केल सोरो ॾियो। साईं ज़फर लाखो साहब भोटकी जा अहिड़ा केस खणाए आयो। डायरेक्टर साहब असांजो पाड़ेसरी हो, साईं जो नालो छा हो, अब्दुल अज़ीज़ हकड़ो साहब। उते फाइल राति जो खणी वियासीं, उते साईं को प्राइमरी उस्ताद जे लफ़्ज़ ते ॻाल्हाईंदे उन को शौरी न लाशौरी लफ़्ज़ निकिरी वियो। साईं ज़फर सां गॾु वेठा हुआसीं, हिकु दफ़ो बि निकितो, ॿियो दफ़ो वरजाए टमाटो वाहे खणीमांसि। टमाटो जो वई मां त साईं हेठि हली वियो, जेको आफ़ी जो दर हो, मां लत ई दरवाज़े खे त उहो दरवाज़ो हेठि किरियो ऐं उन मूंखे सस्पेंड करे कराची रिपोर्ट कराई। पर सिंध जो उस्ताद मैदान ते निकिरी पियो। हर हिन ज़िले सां तालुक़ रखंदड़ महताब ॾह मां
फोन कयो त जानी तव्हां एहतिजाज ख़तमु कयो, मां हीअं थो कयां, मां हीअं थो कयां, पर असां उहो एहतिजाज ओसी ताईं ख़तमु न कयोसीं जेसीं ताईं घोटिके जो